उहो करे ॾेखारींदो। उन खां सवाइ मां उहो पर पधरो थो कयां त कोन कारकुननि खे सख़्तीअ सां ऐं कोन कारकुन खे सख़्तीअ सां चवां थो त उहे सिंध जे कुदरती मादनी ज़ख़ीरनि जे हिफ़ाज़त लाइ समूरा उपाउ वठनि, उन्हनि जे फहरिस्त बंदि कराइनि। सिंध जे हर नंढे वॾे शहर मां हाणे जे निकाली वारे जस्मनि जे एजेंडा खे वधीक मुअसर तरीक़े सां शुरू कयूं, जीअं दुनिया खे उहा ख़बर पवे त सिंध जा मालिक ऐं वारस सॼा थी चुका आहिनि। सिंध ते क़ौमी तहरीक पंहिंजे ठोस हिकमत अमली खे जोड़े उन ते अमल करण जी अहमियत ऐं ताक़त रखे थी। धरती जा वारसो, हाणे अचूं था सिंध जे उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधु ॾांहुं, जंहिं लाइ साईं जीएन साहिब समूरी सिंध जे सियासी पार्टियुनि खे विहारे इत्तफ़ाक़ राय सां उहा पॉलिसी ठाहे वियो हो त 54 खां अॻु आयल समूरा उहे माण्हू जेके हिंदुस्तान मां हिजरत करे सिंध आया आहिनि उहे सिंधी आहिनि।